सजण लख कुर्ब करे कुराड़ियूं आयूं पेर भरे। सजण लख कुर्ब करे कुराड़ियूं आयूं पेर भरे। सालन जी सिक वई पल में लही तोड़ियो केॾो अंधड़ो परे। सजण लख कुर्ब करे पेर भरे। सजण लख पेर भरे। काम सालन जी सिक वई पल में लही तोड़ियो केॾो अंधड़ो परे। सजण लख कुर्ब करे। शर्म कोन थो अचे। हे केलनि जूं खलूं हिन लंघ ते पियो थो उछलाई छो? हे रस्तो आहे रस्तो। तव्हांजो रस्तो आहे छा? छो? असांजो रस्तो आहे। असांजी घिटी आहे। असां पंहिंजी घिटीअ में केला खाई खलूं उछलियूं खलूं बि खाई वञूं या कंहिंखे हणो असांजी मर्ज़ी आहे। तूं आई केरु थो विच में नमूने बाजी। बाबा तुंहिंजो हिकिड़ो पोयां हिकिड़ो घर आहे। असांजा 13 घर आहिनि। असांजा ॿार असांजूं कुराड़ियूं असांजूं न्याणियूं असांजा बच्चा उहे बि हिन रस्ते तां गुज़रंदा। तव्हांजा ॿार बि हिन रस्ते तां गुज़रंदा। कंहिंजी टंग भॼे केले जी खर तां तिरके त पोइ पिणे भराए ॾींदो। हे पिणे पिणे न कंदो कर त इहो केलो ई वात में न गुदे छॾियां। असांजो घर आहे दर जे अॻियां बीठो आहे न पंहिंजे। दर जे अॻियां बीठो मोत मरी तूं न वा बि बाबा ॾिस इहा फज़ीलत आहे जो तव्हां इहो किचिरो उछलायो था केले जूं खलूं माण्हू तिरके तिरके त पोइ खणी न तिरके न भला हूं चोठ मन त तिरको हुननि जे मथां। बाबा केलो खाई उन जूं खलूं पाण रखी साइड ते कंहिं किचिरे ढेर में उछलाए न रस्ते ते छा ईअं आहे सही पर मां वरी बेखुदीअ में ख़बर न पई पए। मां केला खां पोइ गानो पियो ॻायां त मूंखे इहा ख़बर न पई त खल वञे काॾ थी। ईअं उछलियमि मां तो चवां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी ॿुध अहिड़े क़िस्म जी ग़लती कंदे चमाटू हणण सां चमाटू मास्तर ईअं चमाटू हणंदे छो ईअं हरू भरू चमाटू हणंदे अथई। वात में केलो विझी ठोस हणंदे कननि मां केला निकिरी ईंदई। अरे वात में केलो जी ठोस हणण में केलो साॻो मां खाईंदुसि। ठोस मुंहिंजे वात में फांसी पवंदी। हा ठोस छो थो फांसे बी हे ॾिसां ॾिस हे फाथो ॿी ॾिस भई इहो बाजी नमूने मूंसां न कंदो कर यार। मां चवां थो इज़त सां चवां थो इज़त सां जे असांजे पाड़े में रही अहिड़े क़िस्म जो गंद न कंदो कर। मां तो ॿुधायां फज़ीलत चवंदो सम्झाई दाबो ॾियणा दाबो ॾींदो मां फज़ीलत सां सम्झंदो। दाबो जो ॾींदो त मां पाण दाबो ॾींदुसि। अबे दाबो ॾिसां छा करी हथ हल न बाप केॾी बेइज़ती कई मैं हथ हल खारे ये खलू खारे कीअं खाणे मोतबर पुरस ते छो तो चलाई हूअं इज़त सां सम्झा त मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झा न बाक़ी दादागिरी सां न कंदो कर ते। तेरी ॻाल्हि इज़त सां सम्झी कोन थो पुट तुंहिंजा अफ़ाल मूं ॾिठा आहिनि। अफ़ालनि खे छॾे ॾे तूं हिनमहिल इज़त सां सम्झा। इज़त सम्झाए हा हाणे हे केले जूं सभु खलूं खण हा हितां मेड़ वञी ओ ॿार ढेर ते उछलाया। हा ईअं करे सघिजे थो न त जीअं को ग़रीब गुरबो तिरके न। फज़ीलत सम्झाई न हाणे मिलिया थो। फज़ीलत ज़रे ज़रे नालो न वठ या फज़ीलत सां पंहिंजी माइटी आणी आहे। उहा मां फज़ीलत जी ॻाल्हि नथो कयां माना इख़्लाक़ अदब सां ॻाल्हाईंदे त माण्हू तोखे मोट भली ॾींदा। इख़्लाक़ मुंहिंजो सौट आहे। सभु तव्हांजे घर जा फाती आहिनि बाक़ी असां छा पाछा मेरींदा आहियूं छा? हाणे ॻाल्हि ॿुध फज़ीलत इख़्लाक़ इज़त असांजे घर में तव्हांजे घर में आहे नी। असांजे घर में शौक़त आहे चूसब आहे ॾितो मंडो आहे अलण अंधो आहे बस इज़त न फज़ीलत न ईअं कर इहा पाण वारी इज़त फज़ीलत असांजे मोकिल त शौक़त ऐं चूसब वारा मां तव्हांजे घर मोकिलिया। मतिलबु आहे त 2 मिंट होल्ड कर मां फिटी उछलाए चिड़ी हलाए छा थो चीड़ी हलाए छा हुन परे ढेर ते परे ढेर ते फज़ीलत सां उछलिया वरी ॾिठो त मां पोइ सम्झी थो जहिड़ो जहिड़ो ॿुधो करे अहिड़ो माण्हू खे इख़्लाक़ थींदो आहे। हाणे तव्हांखे सम्झाए थो छॾियां ॾिस घर जे खिटियुनि जे आॾो पाण किचिरो उछलाईंदासीं हा त बदबू थींदी। हा मासूम ॿार केले जे फरियुनि तां तिरकंदा इहा फज़ीलत आहे। महिरबानी करे पाड़े में रहो पंहिंजे घरनि दरनि जो अदब इख़्लाक़ सिखो ऐं ईंदड़ वींदड़ जो ख़्यालु रखो। ठीकु आहे न इहो ज़रूरी आहे मुंहिंजा बाबा।